नाज़रीन, हैदराबाद पुलिस मुबैना ॿिनि मुक़ाबलनि में ॿिनि ॼणनि खे हाफ फ्राई करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे GM चांडियो। GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद पुलिस बिन धारदार मुबैना मुक़ाबलन में बिन जवाबदारन के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी आहे। पुलिस तर्जुमान पंहिंजे जारी कयल ॿधराई में ॼाणायो आहे त पिञारी पुलिस जो गश्त दौरान हद में मुस्लिम क़ब्रिस्तान जे वेझो मोटरसाइकिल ते सवार ॿिनि हथियारबंदनि जवाबदारनि सां पुलिस जो मुक़ाबलो थी पियो, जंहिं दौरान ॿ तरफ़ा फायरिंग जी ॾे वठि खां पोइ पुलिस हिक जवाबदार खे ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार कयो, जॾहिं त संदसि साथी मोटरसाइकिल समेत मौक़े तां फ़रार थी वियो। पुलिस मूजिबि सोॻो थियल जवाबदार जी सुञाणप फयाज़ माछी जे नाले सां थी आहे, जंहिंखे इलाज लाइ फौरी इस्पताल मुंतक़िल कयो आहे। ॿिए पासे फुलेली पुलिस गश्त दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबले जी दावा कई आहे। फुलेली पुलिस जो चवणु आहे त इस्लामाबाद फाटक वेझो मोटरसाइकिल ते सवार ॿिनि जवाबदारनि खे शक जी बिना ते रोकजण जो इशारो कयो, जंहिंजे नतीजे में जवाबदार ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो। पुलिस दावा पई करे त मुक़ाबले में हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार कयो, जॾहिं त संदसि हिन जो जेको साथी हो उहो बि मौक़े तां फ़रार थी वियो। पुलिस मूजिबि हथ आयल ॾोहारी जी सुञाणप अयाज़ उर्फ़ कालू माछी जे नाले सां थी आहे। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही जवाबदारनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल करे इन्हनि ख़िलाफ़ जेके ॼाणियल थाणनि ते जेके केस आहिनि उहे दाख़िल कया विया आहिनि। जी।